यूसी रहीबख्श वसाण जे ॻोठ इरशाद अली गोपांग ऐं ॿियनि ॻोठाणनि जो वार्ड नंबर 4 जे काउंसलर मोहम्मद बख्श कलादी ख़िलाफ़ चौथे ॾींहुं बि सख़्त एहतिजाज। मुतासिरनि दाईंदे चयो त हालिया बारिशनि में असांजा घर मुकमल रही पट पइजी विया आहिनि। असां कचा कखावा झूपड़ा ठाहे ज़िंदगी जा ॾुखिया ॾींहं गुज़ारे रहिया आहियूं। तमामु घणी परेशानी आहे। 1 किलोमीटर खां परे पाणी भरे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं, पर हिन महिल ताईं यूसी इंतिज़ामिया तोड़े चूंडियल काउंसलर मोहम्मद बख्श कलादी बि का मदद न कई आहे। काउंसलर मोहम्मद बख्श कलादी राशन टेंट तरपाल ऐं ॿियो सामान पंहिंजे ख़ासि वाठनि खे ॾियण खां सवाइ असां ग़रीबनि सां बदतमीज़ी करे वापसि मोटाए छॾे थो। हुननि मोहतरम मंज़ूर हुसैन वसाण, बैरिस्टर हालार खान वसाण, MPA मुनवर अली वसाण, DC खैरपुर, AC कोडीजी, यूसी चेयरमैन अब्दुल रज़ाक वसाण खे हथ ॿधी अर्ज़ु कयो आहे त ख़ुदा वास्ते वाहुर करे असांजे बचड़नि ते रहम कयो वञे। रहीबख्श यूसी में असां साईं ते रहूं था। असांखे हींअर ताईं 5 ॾींहं एहतिजाज कयूं था। हींअर ताईं कोई बि असांजी वार न ठही वई आहे, न कोई असां ॾे आयो बि आहे। मोहम्मद बख्श कलादी आहे, वञूं था धिका ॾे कढे थो। असांखे सामान राशन कुझु बि न हींअर ताईं मिलियो आहे। 2 किलोमीटर पाणी आहे, जितो असां हिकु गा भरे खणी था अचूं। हे ॾिसो असांजा घर, हे ॾिसो असांजा घर ॿार किरी विया आहिनि। असां झुपड़ियूं छा हुते वेठा आहियूं, न नलके जी सहूलियत आहे, न राशन मिलियो आहे, कुझु बि न असांखे मिलियो आहे। असां वञूं था धिका ॾे करे कुझु बि न आयो आहे, असांखे न मिलियो आहे। पूरी असांजी मंज़ूर साहब, हालार साहब खे अपील था कयूं असांजी मदद कई वञे। अचनि सरज़मीन ते ॾिसनि, जिते विज़िट करे वञनि, पाण अचनि हिते। बाक़ी मोहम्मद बख्श कलादी असांखे कोई बि तावन नथो करे, न असां ॾे आयो बि आहे हींअर ताईं लड़ी। साईं असां वस वारनि खे अर्ज़ु था कयूं त असांखे 2 महीनो आहे, का शइ बि न मिली आहे। हे असांजा नंढड़ा बच्चा आहिनि जेके बीमारियुनि में या हिननि में जेको आहे सो ॾाढी असांजी हालत ख़राबु लॻी पिया आहे। उन खां पोइ असां मज़दूरी ऐं हारी माण्हू, असांखे हिन महिल ताईं का बि शइ न मिली आहे। मज़दूरी करण जहिड़ा न रहिया आहियूं। असांजा घर घाट सॼा किरी विया आहिनि ऐं उन खां पोइ असांखे पाणी जी वॾी तकलीफ़ आहे। किलोमीटर ते असां पाणी वञूं था भरणु, असांजा दड़े ते मथे असां चढ़ी वञी वेठा आहियूं। जेको आहे सो असांखे पाणी जी ॾाढी तकलीफ़ आहे। असां साईं ॻोठ नाहड़ कलादी जी भिक में वेठा आहियूं। काउंसलर मोहम्मद बख्श कलादी आहे ऐं उन जी भिक में असां वेठा आहियूं। कंहिं बि माण्हू हिन महिल ताईं असां मंज़ूर साहब खे, हालार साहब खे ऐं नवाब वसाण खे असां अपील था कयूं त असांजी वाहुर कई वञे। ऐं उन खां पोइ असांखे हिन महिल ताईं 2 महीनो आहे, का शइ बि न ॾिनी वई आहे। टेंट बि न मिलिया आहिनि, मच्छरदानी बि असांखे न मिलियो आहे, कुझु बि न मिलियो आहे। असांखे माण्हू ॾे वञूं था, असांखे धिका ॾेई कुझु बि न असांखे मिलियो, काई असांखे सहूलियत न आहे। पाणी जी वॾी तकलीफ़, असां पाणी भरे था अचूं हिननि गुगियुनि काई बि में। सहूलियत न आहे। हे गुगियूं ॾिसो, मण जी गुगी आहे, ॾिसो हे साईं ॾिसो जेके असां हे दड़े दड़े ते ते मथे चढ़ी खणी था अचूं मथे। असां पुॼायूं था बचड़नि खे। असां वॾो सूरज जो वक़्तु था असांखे अॼु चोथों 5 ॾींहं असां मोहम्मद बख्श कलादी ॾे वञूं था। असांखे जेको आहे सो धमकियूं थो ॾिए, चए थो तव्हां माना एहतिजाज छो था कयो जाए। धमकियूं ॾेई असांखे साईं वापसि करे मोटासीं। अॼु बि असां वियासीं त बि असांखे चयो आहे वञो थो निकिरो, धमकियूं थो ॾिए असांखे। साईं असांखे अॼु 5 ॾींहं एहतिजाज कंदा था रहूं, पर असांजी हिन महिल ताईं का बि शइ असांखे न मिली आहे। ऐं मोहम्मद बख्श ॾे वञूं था रंधई असांखे धमकियूं ॾेई। अॼु सुबुह बि असां विया आहियूं ऐं उन खां पोइ असांखे मोटाए थो छॾे, धमकियूं थो ॾिए। तव्हां एहतिजाज था कयो ऐं तव्हांखे जेको आहे सो मां ॾिसी रहंदुमि। कयूं त असांजी का माना कई मदद कर से वार कन असांजी, असां गरीब ऐं मिसकीन हो। असां असांजे अर्ज़े त असांजे घर टोटल देखो तो साम्हूं टोटल सॼे मीट ख़तम थी पई। न असां पंहिंजे सौदा न सामान न ॻाल्हि न मसला न बुकंदे सब हालात साहब को पतनी मंजूर साहब को सौदा सामान माउंट बख्श कलादी दे सा साजी सुबह हल पड़ो आखने आपके मन पसंद माने को सामान चा पाडे असा को ढेके दे गड पास में माउंट बख्श कलादी देखो असारे कोर्ट दा चेयरमैन है वकेला बत साहित्य पाड़े दे होई कोन को मैं अपने मन पसंद सामान हले सा तो मेहरबानी कर असारी हालार साहब मंजूर साहब को अपील है। अब हम बोर्ड मुसार का शय कोन मिले, घर पे बच्ची वाल 4-4 5 बच्चन कुछ भी कोन। ये असां वो माउंट बख्श कलादी गोदाम भरे पिन राधा ट्रेले रहने बे ट्रकाला रहने बे काश न टेंट न गाल मन पसंद मानू दे पे सदा राधा कारें मोटरसाइकिल चढ़ो सदे दे पे असां कुछ भी न बे जंते वेंदे वो सामान रखना बे काश कोन मिले, कुछ भी कोन में मुझे मैं के दमा तुसा है कुछ कोन न घर पे न रेंट न कुछ भी। अब गोदाम भरी बैठे खोंदा जाऊं काश कोन में बच्चे वाल के नंढे बच्चन के ये हृदय में दुख दे उन्हें कुछ भी नहीं वांदे। सारा हालत जुल्म सादा दिसो है से असां गरीब जी कोई भी वार न थो करे। मोहम्मद बख्श कलादी बनिन में नलका हणाया थे वनी साईं, जमीन में नलका लगा पिया, ओतागन में नलका लगा पिया। असांखे कुछ न मिलियो, हींअर ताईं गरीबन मिसकिन खे कुछ भी न मिलियो असांखे। बाक़ी वोट कंदा पोइ असां उन टाइम गाॾियूं मोकिलींदा चढ़ो अची हलो वोट कयो जो ॾे। बाक़ी हींअर ताईं कोई बि असां न आयो। ॾिसो छा हालत आहे, मथे चढ़ूं त माण्हू खाली न